बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी एडवर्ब जे काइंड, एडवर्ब्स ऑफ नंबर्स या एडवर्ब्स ऑफ फ्रीक्वेंसी यानी ज़रफ़ तादाद के बारे में पढ़ंदासूं। ज़रफ़ तादाद असांखे जेको आहे कंहिं कम जी जेको आहे बार बार थियण जे बारे में ॿुधाए थो त को कम जेको आहे उहो केतिरा दफ़ा थिए थो, को कम जेको आहे उहो ॾींहं में केतिरा दफ़ा थिए थो, हफ़्ते में केतिरा दफ़ा थिए थो, महीने में केतिरा दफ़ा थिए थो या साल में केतिरा दफ़ा थिए थो। कंहिं कम जो जेको आहे बार बार थियण जे बारे में जेको आहे असांखे एडवर्ब्स ऑफ नंबर्स या एडवर्ब्स ऑफ फ्रीक्वेंसी जेको आहे असांखे इहो ॿुधाईंदा त को जेको कमु आहे उहो केतिरा दफ़ा थिए थो, घणा दफ़ा थिए थो, इन जे बारे में जेको असांखे एडवर्ब्स ऑफ नंबर्स जेको आहे ॿुधाइनि था। अचो सब लेक्चर की शुरुआत में एडवर्ब्स ऑफ नंबर या एडवर्ब्स ऑफ फ्रीक्वेंसी असां एडवर्ब्स ऑफ नंबर्स भी चई सघूं था ऐं एडवर्ब्स ऑफ फ्रीक्वेंसी भी चई सघूं था। Adverbs which show how often an action is done are called adverbs of number or frequency। एड़ा एडवर्ब जेके असांखे जेको आहे ॿुधाइण को कम जेको आहे उहो घणा दफ़ा थिए थो, केतिरा दफ़ा थिए थो, त अहिड़नि एडवर्ब्स खे असीं जेको आहे एडवर्ब्स ऑफ नंबर या एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी चवंदा आहियूं। ऐं हमेशह जेको आहे एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी जेको आहे या एडवर्ब ऑफ नंबर जेको आहे हमेशह हाउ ऑफन जी जेको आहे हाउ ऑफन जी जेको आहे जवाब में ईंदा आहिनि। जॾहिं बि को क्वेश्चन जेको आहे हाउ ऑफन सां पुछो वञे त उनजा जेका आंसर आहिनि या उनजो जेको जवाब आहे उहो एडवर्ब नंबर्स में ईंदो आहे। जी हाँ असां पहिरें जेकॾहिं मिसाल ॾिसंदा जीअं आहे शी ऑलवेज गो टू द नाइट क्लब टू डांस। हू हमेशह जेको आहे नाइट क्लब वेंदी रहे थी डांस जे लाइ। त हाणे हिते जेकॾहिं असां हाउ ऑफन सां क्वेश्चन जेकॾहिं पुछूं था शी ऑलवेज गोज़ टू द नाइट क्लब टू डांस, जेकॾहिं असां सवाल पुछूं था शी हाउ ऑफन गोज़ टू द नाइट क्लब टू डांस त हाउ ऑफन जे जवाब में जेको ऑलवेज अचे थो पियो। शी हाउ ऑफन गोज़ टू द नाइट क्लब टू डांस तो उनजो आंसर ईंदो शी ऑलवेज गोज़ टू द नाइट क्लब टू डांस। त चवण जो मक़सदु आहे जॾहिं बि असां हाउ ऑफन सां पुटअप कंदासीं त उनजो जवाब जेको आहे असांखे एडवर्ब नंबर में ईंदो। उन खां पोइ नंबर ॿिए ते आहे माना असांजे पहिरें जुमले में जेको आहे ऑलवेज जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी या एडवर्ब ऑफ नंबर आहे। उन खां पोइ आहे दे यूजुअली क्वेरल, उहे अक्सर जेको आहे झगड़ो कंदा रहनि था। हिते जेके असां हाउ ऑफन जो सवाल पुछूं था त उनमें थींदो दे हाउ ऑफन क्वेरल्स दे यूजुअली। हिते भी जेको आहे हाउ ऑफन जे जवाब में जेको आहे यूजुअली आहे त इहो भी असां जेको आहे एडवर्ब्स ऑफ नंबर आहे। उन खां बाद में नंबर टे नंबर ते आहे आई नॉर्मली गो टू द जिम। त हिते भी जेको आहे जेके असां हाउ ऑफन जे वक़्त सां जेको पुटअप कयूं था आई हाउ ऑफन गो टू द जिम त हिते जेको जवाब ईंदो आई नॉर्मली गो टू द जिम। माना जेको आहे हिते नॉर्मली जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी शो करे थो पियो। उन खां नंबर 4 ते आहे वी ऑफन गो आउट फॉर डिनर। असां अक्सर जेको आहे डिनर जे लाइ ॿाहिरि वेंदा आहियूं। वी हाउ ऑफन गो आउट फॉर डिनर ते हिते हाउ ऑफन जे जवाब में ऑफन अचे थो त इहो भी असांजो जेको आहे एडवर्ब ऑफ नंबर्स या एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी आहे। ही सेल्डम रीड्स द न्यूज़पेपर। He seldom reads the newspaper who चवण जो मक़सदु इहो आहे त माना को कमु अहिड़ो जेको माना सफ़ा घटि जेको थींदो हुजे 15% हिते माना चए थो जॾहिं सेल्डम असां इस्तेमालु कंदा आहियूं त चवण जो मक़सदु आहे को कमु जेको सिर्फ़ु जेको आहे 15% थींदो हुजे माना तमामु सफ़ा थोरो त उनजे लाइ असां ही सेल्डम रीड्स द न्यूज़पेपर हू घटि जेको आहे अख़बार पढ़ंदो, मासी अख़बार जेको आहे पढ़ंदो आहे। ठीकु आहे। उन खां बाद में आहे त हिते असांजो जेको सेल्डम आहे उहो भी असांजो एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी या एडवर्ब ऑफ नंबर्स आहे। उन खां पोइ आहे आई नेवर गो टू द सिनेमा। मां कॾहिं बि सिनेमा न थो वञा। आई नेवर गो टू द सिनेमा, मां कॾहिं बि सिनेमा न थो वञा। नेवर जेको आहे आई हाउ ऑफन गो टू द सिनेमा जवाब ईंदो आई नेवर जेको आहे असांजो हाउ ऑफन जे जवाब में आयो त इहो असांजो जेको आहे एडवर्ब ऑफ नंबर या एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी आहे। उन खां पोइ आहे आई समटाइम्स वेक अप अर्ली।
मां कॾहिं कॾहिं जेको आहे वक़्ती उथंदो आहियां। आई हाउ ऑफन वेक अप रेयरली, आई सम टाइम। इते भी हाउ ऑफन जे जवाब में जेको आहे सम टाइम्स है, इहो भी असांजो एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी या एडवर्ब ऑफ नंबर है। उनका पोइ ही रेयरली ड्रिंक्स टी इन द मॉर्निंग, हू तमाम घट जेको आहे सुबुह जे वक़्त जेको आहे तमाम थोरो या तमाम जेको आहे जो घणी घट जेको आहे वो सुबुह जे वक़्त में चांहि पींदो आहे। रेयरली ते हाउ ऑफन ड्रिंक्स द टी इन द मॉर्निंग, ही रेयरली माना तमाम थोरो या घट जेको आहे घणा दफ़ा ना सफ़ा जेको आहे घणी थोरो, ठीक है। उनका बाद में वी टेक फूड थ्राइस अ डे, असीं ॾींहं में 3 दफ़ा जेको आहे मानी जेको आहे इस्तेमाल कंदा। हिते भी वी टेक फूड हाउ ऑफन अ डे, इते भी हाउ ऑफन जे जवाब में थ्राइस अचे तो पियो, इते भी जो थ्राइस असांजो एडवर्ब ऑफ नंबर है। उनका बाद में वी ओकेजनली मीट फॉर अ ड्रिंक आफ्टर वर्क, असां जेको आहे अक्सर जेको आहे वा कम खां पोइ जेको आहे चांहि पीअण जे लाइ जेको आहे मिलंदा आहियूं। इते भी जेको आहे वी हाउ ऑफन मीट फॉर अ ड्रिंक आफ्टर वर्क, इते जेको आहे वी ओकेजनली जेको आहे इहो असांजो जेको आहे एडवर्ब ऑफ नंबर है। हाणे जेको आहे मां हर जुमले जेको आहे आख़िर में जेको आहे उनजी परसेंटेज लिखी आहे। हाणे जे पहिरें जुमले में ऑलवेज हमेशा जेको आहे अहिड़े कम जे लाइ इस्तेमालु थींदो जेको 100% थींदो हुजे। अहिड़ो कम जेको 100% थींदो हुजे त उनजे लाइ जेको असां ऑलवेज इस्तेमालु कंदा आहियूं, ठीक है। उनखां बाद में यूजुअली त चवण जो मक़सदु इहो आहे जो 90% जेको कम असां कयूं था उनजे लाइ जेको आहे यूजुअली इस्तेमालु थिए थो पियो। उनखां बाद में आहे नॉर्मली आहे या जनरली आहे, इहे जेको आहे जॾहिं बि असां इस्तेमालु कंदा माना काई कम जेको आहे उहो कम जेको आहे 80% जेको आहे कम थींदो हुजे त उनजे लाइ जेको आहे असां नॉर्मली या जनरली इस्तेमालु कंदा। उनखां पोइ वी ऑफन गो आउट फॉर डिनर, इते ऑफन इस्तेमालु कयो। ए ऑफन जेको आहे को कम अहिड़ो जेको 70% कंदा हुजूं 70% कंदा हुजूं उनजे लाइ जेको असां ऑफन इस्तेमालु कंदा आहियूं। उनखां बाद में ही सेल्डम रीड द न्यूज़पेपर, त इहो जेको कम आहे इन सम्झो त माना 100 मां 15% जो कम असां 15% कंदा हुजूं उनजे लाइ जेको असां सेल्डम इस्तेमालु कंदा आहियूं करे सघूं था, ठीक है। उनखां पोइ आई नेवर गो टू द सिनेमा, मां कॾहिं बि सिनेमा नथो वञा। ते नेवर जेको आहे 100% बल्कि 0% माना को कम अहिड़ो जेको 0% बिल्कुलु न थींदो हुजे उनजे लाइ जेको असां नेवर इस्तेमालु कंदा आहियूं। असां चई सघूं था त जिते जेको आहे ऑलवेज जेको आहे इस्तेमालु थींदो आहे त उनजे ऑपोजिट में जेको आहे नेवर इस्तेमालु थींदो आहे। ऑलवेज माना 100% जेको कम थींदो हुजे उनजो असां ऑलवेज इस्तेमालु कंदा आहियूं। को कम अहिड़ो जेको बिल्कुलु न थींदो हुजे 0 हुजे त उनजे लाइ असां जेको आहे नेवर इस्तेमालु कंदा आहियूं। उनखां बाद में आई समटाइम्स वेक अप अर्ली, हिते समटाइम्स जेको आहे हमेशा जेको आहे चए थो 50% माना चवण जो मक़सदु इहो आहे त जेको आहे अहिड़ो कमु जेको माना 50% थींदो हुजे 50% न थींदो हुजे 50% थींदो हुजे त उनजे लाइ जेको आहे असां समटाइम्स इस्तेमालु कंदा आहियूं। उनखां बाद में ही रेयरली ड्रिंक्स टी इन द मॉर्निंग, इहो 5% माना को कमु अहिड़ो जेको सिर्फ़ु 5% थींदो हुजे तो उते असां जेको आहे रेयरली इस्तेमालु कंदा आहियूं। उनखां बाद में वी टेक फूड थ्राइस अ डे जे बारे में। उनखां बाद में वी ओकेजनली मीट फॉर अ ड्रिंक आफ्टर वर्क, तो माना को कम अहिड़ो जेको 3% थींदो हुजे असां उनजे लाइ जेको आहे ओकेजनली जेको आहे इस्तेमालु कंदा आहियूं। त हे माना कम जे हिसाब सां जेको आहे लफ़्ज़नि के एडवर्ब्स ऑफ फ्रीक्वेंसी के या एडवर्ब्स ऑफ नंबर्स के जेको आहे इस्तेमालु कबो आहे। ऑलवेज के हमेशा जेको आहे 100% जेको कम थींदो उनजे लाइ, यूजुअली के जेको आहे असां 90%, उनखां पोइ नॉर्मली आहे या जनरली आहे उनखे असां 80%, उनखां बाद में ऑफन के जेको आहे 70%, सेल्डम के जेको आहे 15%, समटाइम्स के 50%, नेवर के जेको आहे 0%, रेयरली के जेको आहे असां 5% ऐं उनखां बाद में ओकेजनली के जेको आहे असां 30% जेको कमु थींदो हुजे उनजे लाइ जेको आहे इस्तेमालु कंदा आहियूं। उमेद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेके तव्हांखे पसंदि आयो आहे त असांजे चैनल यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। ऐं उनखां बाद फेसबुक पेज जेको आहे AWK अकेडमी जे नाले सां उनखे फॉलो करण जी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।